उन वक़्तु जेको आहे सो मुजीब जो जेको आहे सो इहो ज़ोर पाकिस्तान तोड़ण ते कोन हो। हुननि जो तमामु कुझु नेगोशिएशन्स हलियो पे। याया ख़ान हिकिड़ो दफ़ो ढाका वियो पे हुननि सां का तैशी शइ, पर पोइ जेको आहे सो उहो उते या मां लॻे थो त लाज़मन आर्मी वारनि सैबोटाज कई जेका ॿिया हुया। बहरहाल उहो जेको आहे सो भुट्टे साहब खे अॻिते हो इन शइ खे रिज़िस्ट करण में त न थियणो आहे त हिते वेस्ट पाकिस्तान में थींदो, जेको बि गवर्नमेंट फॉर्म थींदो ई वेस्ट पाकिस्तान में थींदो। बाबा याया ख़ान खे चयो, छो जो याया ख़ान बाबा सां मशवरो करणु कोशिशि, बाबा चयो ॾिस मुजीब खे तूं प्राइम मिनिस्टर कर, उनखे 6 महीननि में बंगाली पाण ई कढंदा, भुट्टे साहब घुराए वठंदा। महिरबानी करे इहो ज़ोर आज़माइयूं न कर, हे मतां हिते जेको आहे सो हे बंगाली जेका आहिनि सो इहो थी सघे थो हे टोड़े छॾनि पाण खे, टुटी निकिरी वञनि असां खां, ऐं इहो पाकिस्तान लाइ वॾो नुक़सानकार शइ हूंदो। कीअं तव्हां हिन शइ खे त याया ख़ान जेको आहे सो चयो ठीकु आहे, मां हुन सां ॻाल्हायो। चई त बाबा तव्हां जेको आहे सो अक्सरियत जी ॻाल्हि तव्हां न मञंदव त पोइ लाज़मी ॻाल्हि आहे इहो वधीक ख़राबु थींदो। पोइ साईं इहो भुट्टे साहब जो इहो उहो उन वक़्तु उन ॾींहुं हुयो जॾहिं मां ढाका पे वियुसि, मां उते पढ़ंदो हुउसि, सम्झो था। सो 25 मार्च जॾहिं इहो बग़ावत शुरू थी, उन खां मां पहिरें 3 महीना पहिरें हलियो वियो हुउसि। उन वक़्तु इहा का ॻाल्हि कोन हुई त इहा का अहिड़ो मूवमेंट हलंदी छा हलंदी, न त असांखे न मोकिलीनि हा मुंहिंजा वालिदैन। नाना वटि मुंहिंजो नानो उते, नानी उते हुई, मामो वॾो उते आर्मी में हुयो, सो इहो मुंहिंजी मासी बि उते ई हुई। सो मां ऐं मुंहिंजी भेण असां वियासीं ढाका। पोयां जेको आहे सो जेकी पोइ ॻाल्हियूं थियूं उन में मुजीब, हा मुंहिंजे वञण खां पहिरें मुजीब कराची आयो हो ऐं सिधो असांजे घर आयो। त मुंहिंजी वालदा चिड़ियल हुई मुजीब सां त इहो कमबख़्त जेको आहे सो इनखे हरू भरू ज़ोर आज़माई करण जी कहिड़ी ज़रूरत आहे, ठीकु आहे हिते अचे, हिते अची प्राइम मिनिस्टर थिए। सो हाणे उन ॻाल्हि ते जेको आहे सो मुजीब घर आयो त मुंहिंजी वालदा हुई मथे, बाबा हो साईं GM सैयद वटि वेठो। सो मूंखे चई त मां चयोमांसि मम्मी शेख मुजीब आयो आहे। सो चई ख़ानदार मुश्ताक बि हो गॾु। सो मूंखे चई त मां नथी मिलां हुन सां, तूं वञी ॿुधाइसि त उहो उन साईं GM सैयद वटि आहिनि। पोइ मां हेठि वियुसि त मूंखे हीअं कयईं, चई केमन आछो तुमी भालोई आछो, भालो आछी। त चई त किथे मूं चयो सभु साईं GM सैयद वटि वेठा आहिनि, सो उते वञिणो पवंदो। सो लाज़मन हुननि खे ख़बर कोन। पोइ मां चयो मां तव्हां सां गॾु हलां थो। पोइ मां हुन सां वेही करे साईं हैदर मंज़िल वियासीं। उते जेको आहे सो हुननि सां हाणे उहो वॾा पाण में वेठा, उते जस्टिस लारी बि हुयो, इहो सोहेल लारी साहिब जो वालिद जस्टिस ज़हीर लारी, तमामु वॾो ज़बरदस्त, उहो बि सिंध यूनाइटेड फ्रंट जो मेंबर हुयो। हा साईं, इहे काफ़ी सारा उर्दू स्पीकिंग गॾु हुआ साईं GM सैयद सां हुन वक़्तु। इन्हनि सभु कोशिशि पे कया, इहे दाना माण्हू हुया न, हिननि कोशिशि पे कयो त बाबा हीअ गड़बड़ न थिए हिते। सो उहो जेको आहे उते हुननि सां मुजीब सां जेकी बि ॻाल्हियूं थियूं, उहो जेको आहे पोइ मुजीब हलियो वियो होॾे, पोइ मां उते ढाका हलियो वियुसि। पोइ 25 ते उहो असांजे मुंहिंजे अखियुनि जे आॾो बग़ावत शुरू थी, ऐं मां 6 महीना जेको आहे सो उते क़ैद हुउसि, मतिलबु उन बग़ावत में न निकिरी सघियुसि। पोइ मुंहिंजे अखियुनि आॾो सॼी बग़ावत हली, सिविल वॉर। पर जॾहिं मोटी आयुसि पोइ इहो पोयां पस मंज़र में ॻाल्हियूं थींदियूं, चाचा इसामुद्दीन वटि ॻाल्हि थी त बाबा इहो ॻाल्हि पे कई। उते मां सम्झां थो शानुल हक़ी साहिब बि हुयो ऐं हाजी अब्दुल मजीद जतोई बि हो, सम्झो। इहो जतोई साहिब जे इंतकाल खां 6 महीना अॻे जी ॻाल्हि। आशिक़ जतोई मरहूम बि हुयो। इहे चा त इहे ॻाल्हियूं हलियूं पे मानी ते। त बाबा हाजी अब्दुल मजीद खे चयो, अब्दुल मजीद हक़ीक़त इहा आहे त मुजीब पाकिस्तान तोड़णु न पिए चाहियो। मूंखे याया ख़ान फ़ोन कयो त तूं महिरबानी करे पंहिंजे घरवारी खे वठी वञ
ढाका, सुभाणे वञ ऐं मुजीब खे मंझराए। त बाबा हिते जेको आहे उन वक़्तु इहो शौंग्राम हुते शुरू थी वियो इंडिपेंडेंस जो। ऐं ख़ासि करे स्टूडेंट्स खे हिननि माण्हुनि जेको आहे सो इहो अॻुवाटी शुरू करे छॾियऊं खणणु, अञा मारणु शुरू न कयूं। उहो त 25 खां पोइ वधीक थी, उनखां पहिरें एतिरो कोन हो। बहरहाल मुजीब खे तूं मंझराए। बाबा चयो ठीकु आहे। सो ॿिए ॾींहं जो लाइ बाबा जो सीट बीट हुननि बुक करे छॾियो मम्मी जे लाइ। त बाबा मूंखे मुंहिंजी भेण खे वठी जमशेद रोड चाचा इसामुद्दीन शाह वटि उते छॾणु विया। जॾहिं बि निकिरंदा असांखे उते छॾींदा। उते बाबा जो छॾे असांखे वियो त उते साईं आगा गुलाम नबी पठाण वेठो हो, जेको भुट्टे साहिब जो ख़ासि हुयो, चाचा इसामुद्दीन शाह वटि। चईं दफ़ा इहो ख़बर त साईं वॾो इहो ॿार छॾे विया आहिनि तव्हां काॾे वञे थो छा? चए हा यार ढाका थो वञे। उनजा कन खड़ा थी विया। उतां उथी करे सिधो भुट्टे साहिब खे वञी ॿुधायो त बाबा राशिदी वञे थो ढाका मुजीब खे का शइ करण लाइ, का समझौतो थिए थो पियो। उन ते भुट्टे साहिब कई बेइज़ती याया ख़ान जी। तूं जेको आहे सो, ऐं आर्मी वारा जनरल लाज़मन प्रेशर हुननि विधो हूंदो भुट्टे साहिब जेको बि चयसि। त याया ख़ान बाबा खे वरी फ़ोन कयो उन ई राति त साईं हाणे थोरो प्रोग्राम चेंज थियो आहे, भुट्टे साहिब वारनि जो हुननि जो कुझु आहे स्कीम, सो पहिरीं उन शइ खे ॾिसूं था, पोइ इहो। बाबा चयो ठीकु आहे। बंदि कयईं। राति जो ई 12 साढे 12 बजे मोटी आया। असां वेठासीं चाचा साईं लाइब्रेरी में, मां वेठो पे इहे फ़ारसी किताबूं पे ॾिठुमि। सो उहो अची विया। चइबो ख़ैरु तव्हां चई न बसि दादा कोन था वञूं? प्रेसिडेंट साहिब जो फ़ोन आयो त स्कीम कुझु चेंज थियो आहे भुट्टे साहिब जो। सो हाणे जेको आहे सो मुंहिंजो वञणु हाल फ़िलहालु ज़रूरत न आहे, पोइ ॾिसंदासीं। त चाचा चयो अदा पोइ हाणे छा था सम्झो? बाबा चयो बसि वियो।